उन दौर खां वठी अज ताईं हक भी मौजूद रहियो आहे, ना हक भी मौजूद रहियो आहे। हर दौर में, हर इलाके में, हर खिते में, हर जमाने में हक भी मौजूद रहियो आहे तो ना हक भी मौजूद रहियो आहे। हमेशा दस्तूर इन जमाने जो तो हमेशा हक बातिल जो टकराव मुकाबलो थींदो रहियो। भला तव्हां मुंहिंजी ॿोली सम्झो था? चुप ईअं कयूं वेठा आहियो ॼण ज़बान ई कोन हुजे। वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। खुदा कदो खुश हूंदो पर इए होशियार थी वे हो तो मां भी समझां तो मुझी गाल ताजे पले पवे थी। और पियो पियो छोकरी के नसीहत करे, शादी पई थे छोकरी जी, पियो पियो नसीहत करे तो बाबा मुड़स सा कर भुक जाए, ससु सोरे जी इज्जत करे, चने गाटो हेठ कई बैठी हुई। समझाए समझाए जेरी मला दंगु कई जे पुट गाल मुझी समझई कि बाबा हिन डर में 100 माकोड़ी भिड़ी। पियो पियो नसीहत करे छोरी वरी माकोड़ी भिड़ी। तो तव्हां भी भला समझो था सरकारी कुआ वाला या माकोड़ी था? मेरी गाटा हेठ कयो मूंसा ॻाल्हायो तो खबर पवे तव्हां के मुझी गाल पले पवे। चो सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये दुनिया जो दस्तूर इंसान जात के रब पैदा कयो तो हिन दुनिया में हक भी आहे तो ना हक भी आहे। बी गाल हक ना हक जो हर वक्त मुकाबलो रहंदो को बेड़ो दौर न गुजरियो जैमें हक बातिल जो पान में मुकाबलो न थियो हुजे। टी गाल हक जो मददगार अल्लाह ना हक जो मददगार शैतान हुंदो आ, इब्लीस हुंदो आ। जी मदद हुंदी जिते ना हक हुंदो उन शरारत जे पोयां शैतान हुंदो। इहो दस्तूर कायनात जो, इहो दस्तूर इंसान जात जो। चौथी गाल ही त फतह सोभ कामयाबी हमेशा हक वारन के मिलदी आ। पंजी गाल हक वारा हमेशा छोड़ना हुंदा है, बातिल वारा ना हक वारा हमेशा घणी तादाद में हुंदा है। ताकत कुव्वत हथियार ज़ाहिरी तरह से माल दौलत कुर्सी इक़्तिदार हमेशा ना हक वारन वटि हुंदो। हक वारा हथे खाली हुंदा पर उन्हनि सां अल्लाह जी मदद हुंदी आ। जॾहिं उन्हनि जो मुक़ाबलो थींदो आहे नतीजो कहिड़ो कानून अल्लाह
कुवत ॾेखारींदो, कलम जी कुवत ॾेखारींदो, कुर्सी जी कुवत ॾेखारींदो, इक़्तिदार जी कुवत ॾेखारींदो, हर तरह जी ताक़त हलाईंदो। अल्लाह जो कानून त नाहक बूथ पर गिरंदो, हक वारन खे फतह मिलंदो। सुभान अल्लाह। अब पैसा न खबर चुपड़ी करे मुझे रुके गाल खरीदो। पैसा हर के वणंदा है पर उथ में मुखे कोन थी वणे, चुप करे रुके मुझी गाल समझो मुझे ला लख लख लख। जो सल्लल्लाहु अलैहि या तव्हां गाल समझी हले न मां पंज उसूल तव्हां खे ॿुधाया, पंज दस्तूर पंज कानून तव्हां खे ॿुधाया। हक भी हूंदो, नाहक भी हूंदो, सच भी हूंदो, कूड़ भी हूंदो, खैर भी हूंदो, शर भी हूंदो। दुनिया कदे बे शर का खाली न थींदी, दुनिया कदे बे खैर का खाली न थींदी।